अदा मिठल इहे धी कोन ॾींदो। का पीर जी बकरी त नाहे जो काहे अची किले ते ॿधबुस। अम्मा हयाती ते कहिड़ो एतबार, पोइ पीढ़ी लाइ पई रोईंदी। अबा अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर। पुफी, ओ पुफी माठ कर पुफी, वेल शे वापस न वरंदी है। फरसाना की पलिया परूर थियल दिल के फरसाना रखी रखी मूंखे त माग था अचनि। छा वरंदो भला रोइण मजा पुफी? ॼाणा थी त तव्हांजा हथ जमड़ाऊ ताईं था पहुचनि। जमड़ाऊ कहंदा त ही बीठो आहे परे थो रही आहे। अरसलान खान जा हथ त ठे आसमान ते पहुचंदा अथई। छा सम्झी? जी ॿुधो, मूं ढर ॾिनीमांसि त हुनजो ग़लति मतिलबु थी वठे। सम्झाए फरीअ खे त ईअं फरियूं फरियूं न थी वञई। असल में खलल विधो आहे हिन फराज़ छोकिरे। अञा पेर ते मस आई हुई त हुन छोकिरे खां फिरती आयसि जो वरी थिड़ी वई। फराज़ फराज़ केरु थींदो आहे? फराज़ त कख आहे ऐं कख हिकु फूक जो महिमान हूंदो आहे। मां हुन पाणे बंदोबस्तु करे छॾींदुसि। तूं छुटल आहे हिन ॻाल्हि खां। अरसलान खान फरहा ईअं मुतमइन थियण वारी न आहे। त ठीकु आहे, मां पाण ई थो अचे मुतमइन कयांसि। चङो बसि हो कि मां पाणे पहुचां थो बसि। खॾे ते वियो हूं। हा हींअर ॾिसियो पियो अचां। अरे बाबा मता ॿिए कंहिं घर में हुजनि। कमदार कंहिंखे खुटीअ खयो आहे जो कारण खे पंहिंजे कखनि में रखंदो। चओ पुट हीअं कर, जल्दी वञ ताड़ करे वरी अची मूंखे ॿुधाए। मूं ताड़ कई आहे कमदार, कची ॻाल्हि आऊं कंदो ई कोन आहियां। भला पक करण में ख़राबी कहिड़ी आहे रमज़ान? चङो चई थो त पोइ ॿीहर वरी ताड़ करियां थो। ॻाल्हि ॿुध करीम, ऐं कमदार है कमदार को कबरी न आया। जे मूं मां फ़ाइदो वठूं अथई त मुंहिंजी हेठाई कर हेठाई। हा कमदार तो जड़े जी हेठाई करण खां ठकड़ीअ में नक ॿोड़े न ॿुॾी मरां। सुभान अल्लाह। ओए मुड़स ई ॿिया जे ढकड़ीअ में नक ॿोड़े मरनि। अरे तूं ढकड़ीअ में नक ॿोड़े मरंदे? कमदार जेको पकड़ो अथई पक डर मुंहिंजे अॻियां। मूं तुंहिंजी ॻाल्हि रइस सां कई आहे, पर छा? रइस चवई थो त पुलिस में पेश थी वञे। मुंहिंजी मर्ज़ी, रेस जो छा वञे, पेश पवां या न? अरे अॻे पोइ फ़ैसिलो त रइस खे ई करणो आहे न। सो त हर हाल में करणो अथसि, पर बाक़ी रेस छा जो आहे? पेश पवण या न पवण उहो मुंहिंजो कमु आहे। मुर्शिद केॾो कदावर आहीं? पेश पवण तोखे छा आहे? ख़बर अथई पेश न थींदे हुन जो मतिलबु सम्झी थो? जेतिरो ॿिटो क़तल न कंदुसि तेसीं ताईं पुलिस वटि पेश न पवंदुसि, तेसीं ताईं मुंहिंजो गहो न जड़ंदो। छो अचे छितो थिए ॿिटो क़तल कंदे किथां? वो तुम्हारी घर वारी जेका आहे उहा तुम्हारी भेण खे ढला किथां गुम थी वयूं? छा? हा हा ऐं सची थो चवई। हाणे तूं वेही त सोच, ऐं वञा थो वरी कोई अहिड़ी ॻाल्हि थी तोखे ॿुधाईंदुसि अची। ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। शहनाज़ मंजूर न न इहो मुमकिन नथो लॻे। शहनाज़ त लजादार शाइस्ता ऐं भरम वारी छोकिरी आहे। पक करीम मंजूर खे पंहिंजी ज़दावत ऐं हसद पाइण लाइ क़तल कयो हूंदो ऐं पोइ नज़रो किरायो हूंदई मासूम शहनाज़ ते।
जन्नत नथी मने मुंहिंजी दिलि छा करियां मां साईं केॾा ई खां जी दिलि आहे त असांजा ॾुखिया ॾींहं परे कोन कीअं साईं जे न रईस खे ख़बर पइजी वई त सभिनी खे साड़े छॾींदो सड़न ॾे भली त सड़ी हवेली रखिजे त जेके ख़बर पवे त भेण जो हक़ छा थींदो आहे छा मां इंसान आहियां मुंहिंजी ज़रूरतूं न आहिनि भितनि खे बि कन थींदा आहिनि को ॿुधी न वठे भितियुनि जे ॿुधण खां अॻु मूं पाण ॿुधी वरितो आहे त तूं बि हवेली खे रख करण जी साज़िश में शामिल आहीं साज़िश कहिड़ी साज़िश दा ख़ामोश वो सब कुछ ॿुधी वरितो आहे तोखे हक़ खपे तूं इंसानी तोखे हक़ खपे कहिड़ी खिचड़ी पचाए रही है ॿुधाए अरसलान खान मां सिर्फ़ औरत न पर तुंहिंजी भेण बि आहियां ख़ामोश सरदारी रईसी या ख़ानदान जी पग बदले करी के औरत खे ॾिठो थी तूं पंहिंजो हक़ थी जताई हा अहिड़ी भेनरूं थींदियूं आहिनि जेके भाइरनि जी इज़त सां हथ चुरांद कंदे हवेली खे रख बणाइण जी साज़िशूं कंदियूं रहनि अहिड़ा भाइर बि न हूंदा आहिनि अरसलान खान जेके भेनरनि सां जानवरनि वारो सलूक कंदा आहिनि जंहिं वटि भेण जो क़दुरु हिकु कंहिंजे खां घटि हूंदो आहे तुंहिंजी इहा मजाल जो मुंहिंजे ज़बान जी साईं अलाह जो नालो साईं होश में मां बाहर थी वञा हे पेरनि ते रहो थी सकता छॾी मर्द आहिनि तॾहिं तो भॻियूं ने मुंहिंजी जाइ तो भाउ जी त हरगिज़ न ॻाल्हाए सा 4 ॾींहं नंढो हूंदे बि निशाद ॾिस मां तो चाहे माठ करण त जिब न वठे कढाइण ओ साईं अलाह जे नाले ते होश में अचो साईं तव्हां ई बसि को माठ कयो हिन हवेलीअ जी पत रखो अलाह जे नाले ते चुप कयो मार माण्हू खे रंदा छॾीस जन्नत छॾीस त भले मूंखे मार अहिड़ी जॻह ते मौत बहितर आहे भले मरी वञा त सुठो आहे टूल न कढ आईंदा ये सोचो भी थी ते कातर करे ये केना ले मुझे छड़ी तो सही समझाए केना ते न के जी साईं जी जी ए गाल बुझ जगने आईंदा तो के न कर बिटो था न त कीमो करे कुतन के नहीं छड़ी साईं साईं गोठ छॾे केॾा वेंदियूं ज़ुलेखा खे बि मौत कयो जो साणस गॾु हली वई खेनि किथे ॻोल्हियो ॻोल्हण जी ज़रूरत बि न आहे ज़ुलेखा जो इलाज तलाक ऐं शहनाज़ सातकारी आहे मुंहिंजी रही बि न आहे क़तल करियां या न करियां कहिड़ो थो फ़र्क़ु पवे पुलिस में खुद वही गिरफ्तार ॾियण घुरिजे पर हेकर वञी घर में पक त करियां मुताइन कमो कूड़ हयो हुजे हूं तो बाबा के चई छॾियो आहे माना मेडिकल करण खां पोइ हायर एजुकेशन लाइ आउं ॿाहिरि मुल्क वेंदो कीअं आहिनि मुंहिंजा इरादा ठीकु थैंक यू पर हुननि सां मिलो फराज़ जी माइटियाणियूं ॻोठ खां आयूं आहिनि फराज़ खे ॻोल्हनि थियूं फराज़ किथे आहे तव्हां डॉक्टर फराज़ खे सुञाणींदा आहियो जी जी मूंसां गॾु पढ़ंदो आहे असांखे हुननि जो ॾस ॾींदो हुन वीचारे सां त वॾी वेदन थी वई आहे वेदन छा थियो आहे फराज़ खे फराज़ खे कुझु न थियो आहे त पोइ बाक़ी छा थियो आहे संस भेणी वे पंहिंजे के रिश्तेदार खे कारो करे क़तल करे छॾियो आहे ऐं कारी जो इल्ज़ाम पंहिंजी भेण ते लॻायो अथसि तव्हांखे कंहिं ॿुधायो इहा त सभिनी अख़बारनि में ख़बर छपी आहे न न जी हा पर तव्हां छो छिरकी वयूं न न छो छिरकंदी पर हाणे फराज़ किथे फराज़ त ॻोठ हलियो वियो आहे ॻोठ हलियो वियो आहे ज़ाहिर आहे हेॾो सारो हाञो थींदो ई फराज़ ते कीअं तरसंदो हाणे छा थींदो कंहिंजो असांजो हिते केर बि कोन्हे
फराज़ लाइ आया हुआसीं। न को मिट माइट आहे ऐं न ई को ॼाण सुञाण वारो। फराज़ तव्हांजो छा थियो? असांजो? हा हा, मां तव्हां खां बि पुछां। वेझो माइट आहे, रत जो रिश्तो आहे असांसां। पोइ त वाक़े जी ख़बर अव्हांखे बि हूंदी? न न, असां खां पोइ थियो हूंदो वाक़ियो शायदि। हीअ बीमार आहे, इलाज लाइ वठी आया आहियूं। पोइ हाणे छा कजे? फराज़ त हिते कोन्हे। फराज़ जिथे रहंदो आहे उहा ख़बर अथव त किथे रहंदो आहे? हा, हिते कॉलोनी आहे भरिसां, उते रहंदो आहे। पोइ असांखे वठी हलंदो? पर संदसि घर खे त तालो लॻल हूंदो। तालो भञी सघूंसि था? न न, फराज़ नाराज़ थी पवंदो। उनखे मां पाणे मुंहुं ॾेई वठंदसि। असीं औरतूं हींअर काॾे वेंदुसीं? माइट आहे असांजो, ताले भञण ते कोन नाराज़ थींदो। तव्हां असांखे वठी हलो। त पोइ तव्हां मुंहिंजे घर हली रहो जेसिताईं फराज़ अचे। न महिरबानी, असांखे बसि फराज़ जे घर पहुचायो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। अचो मां तव्हांखे पहुचायां थी उते। ओके बाय। हयास अस्तूं बि। हलो। ताले खे भञो, मां थी चवां तव्हांखे। मां भञांसि थो। हा। गैरती पुट मट कर कल्यू ने कढी रखा है। अरे तू पाण के मत तो समझी। हां पांजे कुणब के पाण किनु करण का सुठो ही त पाण के गोली हणी उडाए छडिया। तोखे न उडाए छडिया। चुप कर, विखरी न वने छती छती थी। अरे बनी जे टुकरे पीछे जला पीढ़ी पुड़ाई थई। हां अरे तू गैरती आ। बंद कर या जाड़ी। ते याड़ी ने कढी छडिया।